वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर मूंखे न्यूज़ में भलीकार चऊं पिया ऐं ख़बर शामिल कयूं था शहदादपुर खां इरफान अली बाकरानी जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ याकूब ख़ान ख़ासकली में पेश आयल फायरिंग जे वाक़े में काल सख़्त ज़ख़्मी थींदड़ नौजवान हैदराबाद जी हॉस्पिटल में फ़ौत थी वियो आहे। नौजवान जे फ़ौत थियण बाद इलाइक़े में ॾुख ऐं सोग जी लहर छाइजी वई आहे। तफ़सील मूजिबि ॻोठ याकूब ख़ान ख़ासकली में नामालूम सबब बुनियाद ते फायरिंग जो वाक़ियो पेश आयो, जंहिं बाद नौजवान सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे हैदराबाद रिफर कयो वियो हुयो, जिथे हू ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो आहे। फ़ौती नौजवान जे वारसनि जो पुलिस आॾो बयानु ॾींदे चयो आहे त असांजे छोकिरे खे 100 गोलियूं हणी मारे छॾियो आहे, जॾहिं त वाक़े खां पोइ जवाबदार फ़रार थी पियो हुयो। वारसनि मुतालबो कयो आहे त जवाबदार खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। इतलाह मिलण ते पुलिस इस्पताल पहुची फ़ौतीअ जी लाश क़ानूनी कार्रवाई बाद वारसनि हवाले करे छॾियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल करण ऐं जवाबदार खे जेको आहे लॉकअप करण जे लाइ छापा जारी। पुलिस मूजिबि वाक़े जा सभु पहलू जांचे रहिया आहियूं। जांच जारी रहंदी जेसिताईं हक़ीक़तूं साम्हूं अचनि। वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा विन न्यूज़ HD चैनल।